चरण सरोज सुभग सिर नाए चरण सरोज सुभग सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साध संगत, तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। हिकु दफ़ो वरी गॾु थिया आहियूं पंहिंजे सत्संग जे क्रम में। श्री रामचरितमानस तंहिं ते सत्संग करे रहिया आहियूं। पिछले सत्संग ताईं असां ॿुधोसीं जनकपुर में ॿी राति भगवान राम ऐं लक्ष्मण रहिया, विश्राम कयनि। सुबुह जो उथिया, पोइ सनानु पाणी करे गुरुअ वटि आया, विश्वामित्र वटि। उते ई चौपायूं आयूं आहिनि। नित्य क्रिया कर गुरु पहें आए, चरण सरोज सुभग सिर नाए। गुरुअ जी सुंदर वंदना कई ऐं सिर झुकायो। इहो उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहं जे धनुष यज्ञ थियणो आहे। राजा जनक पंहिंजे गुरु शतानंद खे घुरायो ऐं चयईंसि मुनि विश्वामित्र वटि वञो ऐं उन्हनि खे वठी अचो। सतानंद तब जनक बोलाए, कौशिक मुनि पे तुरंत पठाए। जनक विनय तिन आए सुनाई, हर्षे बोल लिए दो भाई। शतानंद जेको आहे गुरु, इहो अहिल्या जो पुटु आहे।
ऋषि गौतम जो पुट आहे शतानंद, उहो आयो आहे। उहो राजा जनक जो वरी कुल गुरु, उहो विश्वामित्र वटि आयो आहे ऐं निवेदन कयईं साईं हलो राजा जनक घुरायो आहे, मां तव्हांखे वठण आयो आहियां। विश्वामित्र वरी राम लक्ष्मण खे सॾु कयो। हर्षे बोल लिए दो भाई, मुस्कुराए प्रसन्न थी करे विश्वामित्र घुरायो राम लक्ष्मण खे। राम लक्ष्मण भी तैयार थी चुका हुआ, सनान पाणी करे उहे आया। हाणे उन्हनि अची करे गुरु शतानंद खे प्रणाम कयो। गुरु विश्वामित्र खे भी प्रणाम कयो, पोइ गुरु शतानंद खे भी। इन खां पहिरीं न कयो हो प्रणाम। जॾहिं पहिरीं मुलाक़ात थी हुई पिछले ॾींहुं या 2 ॾींहं अॻु, जॾहिं बाग में वेठा हुआ, उते भी आयो हो गुरु शतानंद ऐं उते भी ईअं ई थियो हो। राम लक्ष्मण पोइ आया हुआ त राम लक्ष्मण ओॾी महिल सिर्फ़ु गुरु विश्वामित्र खे प्रणाम कयो हो ऐं पोइ विश्वामित्र उन्हनि खे विहारे छॾियो हो। ॿियनि खे प्रणाम कोन कयो हो राम लक्ष्मण, हाणे कयो। सिधो सो कारण इन जो इहो ई आहे कि पहिरीं जान पहचान कोन हुई, हाणे थी वई आहे जान पहचान शतानंद सां। पहिरीं मुलाक़ात थी आहे, पहिरीं मुलाक़ात में कुझु ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं हुयूं त थी वई जान पहचान, त ॿिए दफ़े जो मिलिया त हाणे प्रणाम कयनि। इते हिकु असांखे शिक्षा थी मिले प्रणाम करण जी। प्रणाम मतलब हरिओम करण जी, राम सत करण जी। कि नीति शास्त्र में ईंदो आहे कि 6 माण्हुनि खे प्रणाम न करणु खपे, 6 ॼणनि खे। उन में हिकु इहो भी आहे कि जंहिंसां जान पहचान न हुजे उन सां न करणु खपे राम सत। हिकु इहो भी आहे, मतलब न कजे त हानि कान्हे, न बि कयूं त कोई दोष न आहे। हिकु जंहिंसां जान पहचान न हुजे, कोई सुञाणप ई न, उन सां हाय हलो न बि कयूं त हले। ॿियो, कोई माण्हू जप पियो थो करे, पंहिंजे वेठो आहे ध्यान में, जाप पियो थो करे माला खणी, उनखे भी न प्रणाम कजे न हरिओम कजे। राम सत विवेक आहे इहो कि उहो पंहिंजो जाप पियो थो करे या पूजा पियो थो करे, भली संत छो न हुजे, ओॾी महिल उनखे डिस्टर्ब न। ॿियो, कोई माण्हू जल पाणीअ में वेठो हुजे, नदीअ में जल जे अंदर आहे, कुझु उपासना तो करे या सनान पियो तो करे, ओॾी महिल भी भली परिचित आहे, सुञातल आहे, तब भी राम सत न करणु खपे, प्रणाम न करणु खपे। ॿियो, कोई दूर स्थित बीठो आहे, परे आहे ॾाढो असां खां, नज़र अचे थो कि आहे असांजो इहो ई सुञातल, पर परे आहे ॾाढो, त ज़रूरी कान्हे राम सत करणु या प्रणाम करणु। ऐं ॿियो, अश्वारूढ़ घोड़े ते वेठल हुजे, कोई घोड़े ते वेठल, ही अॻे ज़माने जी ॻाल्हि आहे। हाणे ईअं सम्झो कि कार में वेठल, तब भी ज़रूरी कान्हे प्रणाम कयूं या राम सत कयूं। ऐं 6 आहे धनाभिमानी, जेको धन जे अभिमान सां भरियल हुजे, उनखे भी राम सत न कजे उन सां। सही आहे, थींदो कुछ भी हुजे। ही तव्हां सत्संग में आया आहियो न, त तव्हांखे असली शिक्षा मिलंदी।
नीति छा थी चए? खास कर धन जो अभिमानी। अभिमान त अनेक प्रकारनि जा थींदा आहिनि। कंहिंखे रूप जो अभिमान, कंहिंखे विद्या जो अभिमान, कंहिंखे ज्ञान जो अभिमान। पर सभिनि खां निम्न अभिमान आहे धन जो अभिमान। भली तव्हां चओ था कि अॼु धन वारे खे प्रणाम कंदा आहिनि, नमस्कार कंदा आहिनि, राम सत कंदा आहिनि, जेको धन जे अभिमान सां भली भरियल हुजे। पर धन जो अभिमान बिल्कुलु निम्न निकृष्ट अभिमान आहे। अभिमाननि जा बि कैटेगरी थींदी आहिनि। सुठो अभिमान, जे ज्ञान जो अभिमान हुजे, हलो उनखे कयूं प्रणाम। कोई माण्हू ज्ञानी हुजे ऐं अभिमान हुजेसि ज्ञान जो, त बि ठीकु आहे। पर उहो ज्ञान नकली ज्ञान न, अधूरो ज्ञान न, जलेबी ज्ञान न, दादा दादी ज्ञान वारो न। इहे त ॻाल्हियूं आहिनि इन्हनि जूं। सच में जंहिंखे ज्ञान आहे, नॉलेज सच में आहे ऐं थोरो अभिमान अथसि, त उहो वरी बि श्रेष्ठ आहे। भई कुझु आहे उन वटि, असां प्रणाम कंदासीं त उहो आहे प्रणाम योग्य, छो त असांखां वधीक उनखे ज्ञान आहे। ॿियो कंहिंखे विद्या आहे, त बि जीअं कलाकार आहे कोई, त उहो बि असांजो ई, असांखां त श्रेष्ठ आहे सामान्य माण्हूअ खां। कोई कलाकार आहे, विद्या आहे उन वटि, त उनखे असां ई अॻियां वधी राम सत कयूं, कोई बुराई कान्हे। कंहिंखे रूप जो अहंकार आहे, त बि ठीकु आहे, उन वटि कुझु त आहे, रूप जो अहंकार करे थो। पर रूप जो अहंकार वधीक मायूं छोकिरुनि खे ई थींदो आहे, हा न, वधीक। ऐं इन जो भुगतान बि वीचारियुनि खे करणो पवंदो आहे। उहे रहिजी वेंदियूं आहिनि, शादी कोन थींदी अथनि इन ई अभिमान में, रूप जे अभिमान में। थींदी बि अथनि त टुटी पवंदी अथनि, टिकंदी कोन अथनि। पर सभिनि खां ख़राब मां ख़राब अभिमान आहे धन जो अभिमान। ॾाढो नीच अभिमान मञियो वियो आहे। अभिमाननि जो शूद्र आहे इहो। अगरि अभिमाननि जो परिवार हुजे त हुन में कोई ब्राह्मण हूंदो, कोई क्षत्रिय हूंदो, कोई वैश्य हूंदो, पर ही शूद्र अभिमान आहे धन जो अभिमान। जेके धन जो अभिमान कंदा आहिनि न, उन्हनि कॾहिं शायदि धन न ॾिठो हो ऐं हाणे अची वियो अथनि, न ॾिसी जंहिं ॾिठो आहे। हा, पोइ ड्रापा। इहे न ॾिसी ॾिसण वारा अॼु बि ग़रीब ई हूंदा आहिनि, अॼु बि। पर हिननि खे अभिमान ॾाढो हूंदो आहे। पोइ चाहे माई हुजे या पुरुष हुजे, ये जेॾी महिल धन जे अभिमान जे करे सभिनि खे तुच्छ सम्झंदा आहिनि। सभिनि खे, संत खे बि, भगत खे बि। कंहिंजे अंदरि भीतरी संपत आहे, उनखे बि तुच्छ सम्झंदियूं आहिनि। ऐं पाण खे ॾाढो वॾियूं दादियूं या हू सम्झंदियूं आहिनि। नीति शास्त्र चए थो, अहिड़े खे प्रणाम न कयो। भली परिचित आहे, सभा में वेठो आहे, किथे चार मायूं या माण्हू वेठा आहिनि, उन विच में असां वियासीं, वञिणो पियो कोई फंक्शन जे करे या कंहिं कार्य जे करे, त उन में इहो अभिमानी कोई वेठो आहे, असांजो मिटु माइटी आहे, ऐं ओॾी महिल बि अभिमान सां, धन जे अभिमान सां भरियल वेठो आहे, त न कयोसि प्रणाम, कयो थोरी हिम्मत। ॾिसूं छा थो चए, ॾिसूं त सही, मां बि शामिल थो थियां हिन में। मिटु माइट हुजे, अभिमान, धन जे अभिमान सां,
भरियल हुजे, असां पेरे ई न पऊंसि। अगरि इहो चयईं कि केॾो अहंकार अथसि हिनखे, इहो ई चवंदो न, त चवंदासीं अभिमान कंहिंखे आहे? सुञाणी कान थी छा? नथी सुञाणा थी, पर मां जंहिंखे सुञाणंदी हुअसि उहो ॿियो हो। मुंहिंजो जेको रिश्तेदार हो, पहिरीं जेको मां ॾिठो हो, उहो ॿियो हो, ऐं हाणे मां जेका ॾिसां थी उहो ॿियो आहे। नीति शास्त्र जो बल आहे असांखे। ही ॻाल्हियूं धर्म जूं कंदा न, कि मैनर्स कान्हे, हिनखे ख़बर कान्हे। चयोसि मैनर्स धर्म अधर्म जो निर्णय करे ई पिया था अचूं असां। जितां इहो निर्णय थींदो आहे शास्त्रनि मां, उतां ई सिखी आया आहियूं। हो इहो ई चवंदो, हिनखे अभिमान अथसि ॾाढो। अभिमान कान्हे, स्वाभिमान आहे। तूं अभिमान सां भरिजी वियो वहीं, धन जे अभिमान सां। त असांजी मर्ज़ी आहे, तोखे न बि प्रणाम कयूं, न बि पेरे पऊं, छो त तूं धन जे करे असांखे नथो सुञाणी, अहंकार में भरिजी वें, त असां बि नथा सुञाणूं, छो त असांखे खपे ई कोन तो मां। अहिड़े खे न करणु खपे प्रणाम, छो त उनजो अञा वधी वेंदो अभिमान प्रणाम करण सां। हू इहो सम्झंदो कि मुंहिंजे धन जे करे कमला बि ॾिस मूंखे प्रणाम राम सत थी करे। हुनजी इहा ग़लति फहमी निकिरणु खपे हुनजी। पर हैरानीअ जी ॻाल्हि आहे, तव्हां जीअं चयव, धन वारे खे माण्हू वधीक प्रणाम कंदो आहे। सत्संग बि उन्हनि जे घर में अगरि थियनि, धन वारनि जे घर में, त उहो जंहिंजो घर आहे उहा ई दादी ठही वेंदी आहे सीट ते। उनखे बि माण्हू प्रणाम, उनखे बि पेरे पवनि कि भाई हेॾो वॾो बंगलो, वाकई बंगलो त आहे भाई। आंटी केॾी ज्ञान, इन वटि ज्ञान त आहे, ज्ञान जोड़े छॾींदा सिर्फ़ु पैसो ॾिसी करे, धन ॾिसी करे। हिकु वरी जीअं मां ॿुधाईंदो ई आहियां, चए पई असांजी दादीअ में एॾो तेज आहे, दीदी जेॾी महिल सत्संग कंदी आहे न, ज्ञान ॿुधाईंदी आहे, उनजो पर्स ॾिसो, उनजो चश्मो ॾिसो, चश्मे में चेन लॻल ॾिसो, पैसे जूं शयूं आहिनि न इहे सभु। ऐं मेकअप उनजे चेहरे तां तेज ईंदो आहे, ख़ुशबू ईंदी आहे ॼण शरीर मां, उहा ई हूंदी आहे परफ्यूम वारी ख़ुशबू। त मां हिकु ॻाल्हि सोची, काई सत्संग पे थी करे दीदी, ऐं उन में माण्हू ही शयूं पियो थो ॾिसे, उनजी सुंदरता, उनजी ख़ुशबू, उनजी ड्रेस, उनजो सींगार, त इहे शयूं कंहिंजे लाइ थींदियूं आहिनि? हिकु स्त्रीअ में इहे शयूं कंहिंखे सुठियूं लॻंदियूं आहिनि? हिकु पुरुष खे। कंहिंखे सुठियूं लॻंदियूं आहिनि? पुरुष खे न। माईअ खे थोड़ी सुठो लॻंदो कि ॿी माईअ जो सींगार या ख़ुशबू, इहे सभु पुरुष खे आकर्षित करण वारियूं शयूं आहिनि न। माना दीदी दादी जेको मेकअप पे थियूं कनि, उहो कंहिंजे लाइ पे थियूं कनि? कंहिं पुरुष जे लाइ। ऐं ही जेके तारीफ़ थियूं कनि, आज कितना तेज था दीदी के में, कितना आज चमक रही थी, तो माना ही छा थियूं चवनि कि काश हमारे में भी ये चीजें आ जाएं, ताकि असां भी पुरुषनि खे आकर्षित कयूं। सोचो त सही, गहराईअ सां वञी ॾिसो, जांच पड़ताल कयो त इहे ॻाल्हियूं निकिरी पे थियूं अचनि। न त हिकु सत्संग में ॿुधायो श्रृंगार, रूप, धन, आडंबर जो कहिड़ो मतिलबु हिकु सत्संग में? पर अगरि आहे त इन जो मतिलबु आहे त असांखे उहो बि ॻोल्हणो पवंदो, इहे शयुनि जो फ़ाइदो छा आहे। इन्हनि शयुनि जो फ़ाइदो हिकिड़ो ई आहे, पुरुष आकर्षित थींदो।
त इहे सभु ॻाल्हियूं तव्हांखे इन करे था ॿुधायूं कि अॻिते सोचे सम्झी तारीफ़ कजो। हाणे कि दीदी दादीअ जो सिंगार थी वियो, सुठी नज़र थी अचे, त हुन सां तव्हांखे छा फ़ाइदो? हुनजो त इहो फ़ाइदो कि पुरुष हाणे आकर्षित थींदा। तव्हांखे इहो फ़ाइदो खपे छा? सत्संग में इन लाइ विया छा? अॻिते ध्यानु रखिजो। का दीदी या दादी मूंसां डायरेक्ट ॻाल्हाइनि कॾहिं साम्हूं, अलाए छो हिकु त अचनि ई कान था ॻाल्हाइण जे लाइ, पर अचनि सिर्फ़ु मां हिकु ई ॻाल्हि चवणु चाहींदोमान, दादी तव्हां ॾाढो किन कयव, ॾाढो कचिरो कयव, उहा तव्हां बिगाड़ियव माण्हुनि खे ऐं मां सुधारियां पियो थो। बसि मूंखे एतिरो ई चवणो आहे। तव्हां कंदा रहो जेको तव्हां कयो पिया था न, कंदा रहो, पर बसि इहो ध्यानु रखिजो तव्हां समाज खे कचिरे सां भरे छॾियव, मायुनि खे ख़ासि कर। ऐं मां हिकु हिकु जी सफ़ाई पियो थो कयां, त बि सारा तव्हांजी पे थी थिए, गिला मुंहिंजी पे थी थिए। कंहिंमें वॾी सीटुनि ते वेठल दादा दीदी चश्मा पाए, अॼुकल्ह फोटू इन्हनि जा अहिड़ा निकिता आहिनि, जेको 80 साले जो आहे न भॻवान, चश्मा पाए करे पियो तो फोटू कढाए, ऐं सब चवन आहा भगवान जी आज कितने अच्छे लग रहे हैं। तो मां उन्हनि वॾनि वारनि खे चवंदुमि, हे त हिननि जो त थियो खानो ख़राबु, जेके उन्हनि खे भगवान था चवनि। मां उन्हनि भगवाननि खे नकलियुनि खे चवणु चाहींदुमि, तव्हां असांजे सिंधी समाज में कचिरो फैलायव चङीअ तरह, अञा ताईं तव्हां ख़राबु फसल ॾिनी अथव समाज खे, ऐं मां हिक हिक खे सुधारियां पियो थो, सुधारियां न, कचिरो पियो थो साफ़ कयां। बसि इहो मूंखे चवणो आहे, बाक़ी ॿियो कुझु कोन्हे चवणो, छो त तव्हां पंहिंजी ग़लती कोन मञींदा, त बसि इहा लड़ाई हलंदी रहंदी। त धन सां अभिमान सां जेको भरियल हुजे न, त कृपया उनखे परिणाम करण जी ज़रूरत न आहे। त धन जे अभिमान सां भरियल माण्हू खे अगरि परिणाम कयव, त हू इहो ई सम्झंदो कि मुंहिंजे धन जे करे मूंखे ही आदर थो मिले। हुनखे अहसास करायूं, एतिरी हिम्मत असांखे करणी पवंदी कि भाई मुंहिंजी हाणे तो में काई दिलचस्पी कान्हे, तो रिश्ता नाता ख़तम करे छॾियई, हाणे तो धन खे ई पकड़ियो अथई, त धन मूंखे खपे ई कान, इहो चइजोसि। जंहिं सत्संग में वेंदी आहियां त मां इहो ई सिखी आहियां, धन त धूड़ जे समान आहे, जेतिरो आवश्यक आहे ओतिरो आहे मूं वटि, मूंखे तोखां न खपे धन। रिश्ता नाता तूं बचाए नथो सघे त छा तोखे परिणाम कयूं। त धन जी अभिमान ॾाढो ख़राबु, धन जो अभिमान सभिनि खां ख़राबु अभिमान धन जो। मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे। मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे। मत कर तू अभिमान। तेरे जैसे लाखों आए, लाखों इस माटी ने खाए। तेरे जैसे लाखों आए, लाखों इस माटी
रहा ना नाम निशान रे बंदे, मत कर तू अभिमान। रहा ना नाम निशान रे बंदे, झूठी तेरी शान रे, मत कर तू अभिमान। माया का अंधकार निराला, बाहर उजला अंदर काला, बाहर उजला अंदर काला, इसको तू पहचान रे बंदे, मत कर तू अभिमान। मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे, मत कर तू अभिमान। तेरे पास है हीरे मोती, मेरे मन मंदिर में ज्योति, मेरे मन मंदिर में ज्योति। कौन हुआ धनवान रे बंदे, मत कर तू अभिमान। कौन हुआ धनवान रे बंदे, झूठी तेरी शान रे, मत कर तू अभिमान। त इन्हनि छहनि ॼणनि खे प्रणाम न करणु खपे। उन्हनि में हिकु उहो बि आहे जंहिंसां सुञाणप कान्हे, जान पहचान कान्हे। त राम लक्ष्मण जी हाणे जान पहचान थी वई गुरु शतानंद सां, पहिरीं न हुई। हाणे ॿी मुलाक़ात में जान पहचान थी आहे त राम लक्ष्मण प्रणाम कयो। शतानंद पद बंद प्रभु, बैठे गुर पहे जाए, चलहु तात मुनि कहे ओ तब, पठवा जनक बोलाए, पठवा जनक बोलाए। तॾहिं विश्वामित्र चयो राम खे कि हलो, राजा जनक सॾु करायो आहे, धनुष्य अॻियां हली करे ॾिसूं, हली करे सीता जो स्वयंवर ॾिसूं ऐं ॾिसूं कंहिंखे भॻवानु बढ़ाई थो ॾे, कंहिंखे वॾाई थो ॾे, माना केरु धनुष तोड़े थो ऐं सीता उनखे वरमाला पाए थी। तॾहिं लक्ष्मण चए थो साईं, जंहिं ते तव्हांजी कृपा हूंदी न, उहो ई वॾाई पाईंदो। इनडायरेक्टली कि राम भैया तव्हांजो प्रिय आहे, त तव्हांजो आशीर्वाद उनखे थींदो ऐं उहो ई धनुष तोड़ींदो, जो इनडायरेक्टली आहे। इहो ॿुधी करे सभई ऋषि मुनि प्रसन्न थी विया। हर्षे मुनि सब सुन बरबानी,
बरबानी मतलब श्रेष्ठ वाणी। श्रेष्ठ वाणी कंहिंखे चइबो आहे? घटि अखरनि में कम जी सार ॻाल्हि चवणु, घटि अखरनि में ऐं सही समय ते चवणु, ऐं सही समय जे अलावा इहो ॾिसी करे चवणु कि हींअर ॿियो कोई त नथो ॻाल्हाए, मां विच में त कोन थो ॻाल्हायां। लक्ष्मण ईअं ॻाल्हायो जो कोई ॻाल्हाए बि कोन पियो ऐं घटि अखर ई ॻाल्हायईं, पर सार ॻाल्हि चई चयईं। इन में ॾाढो कुझु अची वियो। हिकु त ऋषियुनि मुनियुनि जी इन में वॾाई अची वई कि जंहिंजे मथां तव्हांजो आशीर्वाद हूंदो उहो ई धनुष तोड़ींदो। त जेके ॿिया ऋषि मुनि वेठा हुआ उहे प्रसन्न थी विया। हर्षे मुनि सभु सुन बरबानी। ऐं ॿियो घटि अखरनि में ॻाल्हायईं। लखन कहा जस भाजन सोई, नाथ कृपा तव जा पर होई। इहो बि कोन चयईं कि केरु टोड़ींदो, बसि जंहिंजे मथां तव्हांजो आशीर्वाद हूंदो। बरबानी माना श्रेष्ठ वाणी। इहा बि असां शिक्षा ग्रहण कयूं, घटि ॻाल्हायूं। चाणक्य चयो आहे भाई घटि ॻाल्हायो, न त चुप रहो। अगरि तव्हांजे लाइक़ु कुझु ॻाल्हाइण लाइ कोन्हे त चुप कयो। चैन जे विच में वेठा आहियो ऐं हर कोई पंहिंजी पंहिंजी वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं पियो थो ॿुधाए, त आवश्यक कान्हे कि तव्हां बि हाणे खोटे खोटे खणी अचो। ईअं कंदा आहिनि। हिकु छोकिरो कोई चए कि यार मैंने एक बार भूत देखा था, त ॿिया हुनखे ॿुधंदा ध्यान सां, किथे ॾिठई, त उहो अञा धुका हणी ॿुधाईंदो। मां अहिड़ा ॾिठा आहिनि, 4-5 छोकिरा ईअं वेठा आहिनि, पहिरीं हिकु शुरू थींदो, चवंदो यार हमारे गांव में एक बार रात को मैं अकेला ही निकल गया था। हुन जो मतलब इहो आहे कि सभु मूं ॾे निहारनि बस। फिर रात के 11:30 बज रहे थे, मैंने ये समझ लो 7 फीट ऊंची एक आकृति देखी। हाणे न इहे चयईं, ॿियो शुरू थी वियो। वो उनजो बि उस्ताद निकितो, चयईं मैं गया था काला पीपल, वहां पे ठीक ऐसे ही 12 बजे मैं निकला था। इसने कितना बताया? 7, 7.5, 7.5 फीट ना, मेरा 9 फीट का भूत था। मैंने 9 फीट देखा। ये है ना इतनी दीवार, इससे बस 1 फुट नीचे, मतलब एतिरी उन सफ़ाईअ सां कि 1 फुट हिन खां घटि ई हूंदो। पहिरीं त मां ॿुधंदो हुउमि हिन जूं ॻाल्हियूं कि वाह यार, हिन जो भूत 7 फुट जो, हिन जो 9 फुट जो, वाह वाह। थोरो डपु बि थींदो, वरी रोमांच बि थींदो। जॾहिं मां प्रोग्राम कंदो हुउमि, पोइ जॾहिं बाय रोड कार में ईंदा वेंदा हुआसीं न, उन जे अंदरि इहे ॻाल्हियूं थींदियूं हुयूं। त मायुनि में अलाए छा थींदो आहे, ज़ालुनि में पहिरीं हिक खां ईअं थींदो आहे, या हिकिड़ी शुरू थी वञे त वरी ॿी बि ईअं थींदो हूंदो, मां सम्झां थो ज़ालुनि में। त तव्हां चुप करे वेठा हुजिजो। ज़रूरी थोरी यार उते को सर्टिफिकेट थोरी मिलंदो तव्हांखे, तव्हां भूत ॾिसो या कुतो ॾिसो। तव्हां चओ जलेबी ॾिठी, इहा ई वॾी असांजे लाइ उहा हुई। बसि ओतिरो ई काफ़ी आहे, ॿियो त कोई कोन ॾिठो आहे मां कुझु। उनखे समझदार चयो वियो आहे, चाणक्य चयो आहे। तव्हां सिद्धूअ खे सुञाणो? सिद्धू, नवजोत सिंह सिद्धू, इहो हींअर जेल में वियो न, ख़बर अथव? 1 साल जी सज़ा आई अथसि। थियो छा हो, 35 साल पहिरीं हिकिड़े बुजुर्ग खे न मुक हई जोर सां, उन में उहो मरी वियो हो। पर पोइ वरी कोई सबूत कोन हो, गवाह कोन हो, त बरी थी वियो 35 साल पहिरीं। कुझु साल खनि पहिरीं हिकु टीवीअ में हिन जो इंटरव्यू आयो। हिन भें सां बड़ बोला ॻाल्हाए वरिता।
इन खां पुछियो वियो भाई तो के हिकिड़े खे मुक हईं वई। हिन सोची मां बरी त थी चुको आहियां हाणे। उन में ॻाल्हाई घणो, चई अरे मुंहिंजे साम्हूं कोई ईंदो मूंखे चैलेंज कंदो त छॾे ॾींदोमांसि, या मां हईमांसि त लॻी वियसि, त हाणे मां छा कयां, मरी वियो। इन जी इहा जेका रिकॉर्डिंग थी न, उहा सबूत ठही वई अदालत में कि हे ॾिसो पाण क़बूल पियो थो करे कि मां हिन खे मारियो आहे। उन चक्कर में हिन खे हाणे उन 35 साल पुराणे केस में हाणे वरी सजा मिलियसि ऐं हींअर जेल में आहे। चङो भलो घुमे पियो। त कॾहिं घणो ॻाल्हाइण नुक़सानदायक थी वेंदो आहे, बिना कारण ॻाल्हाइण। इहो सिखी वठो, इहा कला असां सभु सिखूं। किथे ॻाल्हाइणो आहे, केतिरो ॻाल्हाइणो आहे, छो ॻाल्हाइणो आहे, धर्म जे लाइ पिया था ॻाल्हायूं या मैं तो ऐसे ही बोल रही थी, सब बोल रहे थे ना, धुके मार रहे थे तो मैं क्यों चुप बैठूं। न, अहिड़ी कचहरियुनि मां कोई फ़ाइदो कान्हे। पाण फासंदा, पोइ जिम्मेदारी बि खणणी पवंदी कि जेको चयो आहे हाणे उहो करणो ई पवंदो, साबित करणो ई पवंदो। त हर्षे मुनि सब सुन बरबानी, या बरबानी लक्ष्मण जी हुई, घट अखर ऐं सार गर्भित ॻाल्हि। या ईअं चओ कि हुन ऋषि मुनि जे मथां रखी छॾियईं, अगरि हाणे राम खां धनुष न टुटियो त तव्हांजे मथां ॾोहो ईंदव। लक्ष्मण शायदि ईअं करे छॾियो कि हाणे तव्हां सभु आशीर्वाद ॾियो राम खे कि धनुष टुटे, छो त तव्हांजो आशीर्वाद आहे राम खे, ऐं उन आशीर्वाद खे सफलो कयो। जंहिंखे तव्हां चाहींदा उहो ई जीती, उहो ई धनुष तोड़ींदो। हाणे सभई ऋषि मुनि दीन आसीस सभई सुख मानी, ऋषिन आशीर्वाद ॾिनो कि बिल्कुलु संतन खां आशीर्वाद वठणु सवलो बि आहे ऐं ॾुखियो बि आहे। सवलो ईअं ई आहे प्रेम सां कि साईं जीअं तव्हां चाहींदा न तीअं ई थींदो, त इहो आसानीअ सां आशीर्वाद मिली वेंदो। पर बाक़ी कोई धन सां, अहंकार सां, ज्ञान सां, हिन सां हुन सां हणी हणी बीहंदो, संत चवंदुसि बाबा असां वटि कुझु आहे ई कोन। हिते त दीन आसीस सभई सुखमानी, ऐं तंहिंखां पोइ हलिया। केॾांहुं हलिया? उन रंग भूमिअ में, धनुष यज्ञ जिते थियणो हो। पुन मुनि वृंद समेत कृपाला, देखन चले धनुष मखशाला। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। रंग भूमि आए दो भाई, अस सुध सब पुरवासिन पाई। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। चले सकल ग्रह काज बेसारी, बाल जुबान जरठ नर नारी, बाल जुबान जरठ नर नारी। मुनि वृंद समेत कृपाला, देखन चले धनुष मखशाला। उहे जेॾी महिल पहुता उन रंग भूमिअ में, त शहर जा जेके माण्हू हुआ न, स्त्री पुरुष ॿार, उहे हूअं ई पहिरियों ई इंतज़ार पिया कनि कि ही ॿई राम लक्ष्मण भाउर रंगशाला में ईंदा, रंग भूमिअ में, त असां दर्शन करण हलंदासीं। राजा महाराजाऊं त अची वेठा आहिनि पहिरियों ई,
पर उन्हनि जे लाइ कोई बि कोन, आम माण्हुनि मां कोई कोन आयो। पर जीअं ख़बर पई न सॼे जनकपुर में कि राम लक्ष्मण अची विया आहिनि, त भीड़ जी भीड़ भॼण लॻी, कम छॾे करे। रंग भूमि आए दो भाई, अस सुध सब पुर बास न पाई। चले सकल ग्रह काज बिसारी, बाल जुबान जरठ नर नारी। जवान बुढ़ा ॿार स्त्रियूं पुरुष सभु पंहिंजे पंहिंजे घर जा कम भुलिजी करे वठी भॻा। जीअं दशहरे ते ॾिसंदा आहियूं रावण सड़ंदो आहे त राम लक्ष्मण ईंदा आहिनि न, त उहे ई सुठा लॻंदा आहिनि, नकली बि। त जिते असली आया हूंदा त कोई अभागो ई हूंदो जेको न भॻो हूंदो उन्हनि जो दर्शन करण लाइ। को जलेबी हुजे त हुजे, बाक़ी सभु भॻा, कम छॾे घर जा कम विसारे। ॾिसो भॻवान, हींअर भॻवान त कोन थो नज़र अचे साक्षात, पर भॻवान जी जिते कथा थिए, मुंहिंजे हिसाब सां उन कथा में भॼणु खपे, कम छॾे करे घर जा। पर थिए कोन थो ईअं। बहाना त ॾिसो न माण्हुनि जा, महिमान अची विया, फलाणो कमु थी वियो, ही अचाई पई त कोई अची वई साहेड़ी, बहिराणे ते वञिणो हो, ऐं धुका भणंदा आहिनि के। पर मां ॾिठो आहे कि जेके पंथ आहिनि न, पंथ ऐं जलेबियूं ग्रुप, इन्हनि में कोन माण्हू घुसाईंदो अथव नेम। हिते अगरि डेली आहे त डेली, 3 ॾींहं आहे त 3 ॾींहं वेंदा, हिकु ॾींहुं त हिकु ॾींहुं। कारण छा? कारण इहो ई ॾकाए वेठा आहिनि, या रिमांड ते रखंदियूं आहिनि कि कल क्यों नहीं आई। हाँ, क्यों नहीं आई, या लोभ, तूने एक दिन का अपना नुकसान कर दिया, तेरा एक दिन का ज्ञान कम हो गया। एक दिन का ज्ञान समझती हो, 2.5 घड़ी में जनक ने ज्ञान पाया था कंहिंखा, अष्टावकर खां। एक दिन का ज्ञान तूने गंवा दिया। हाणे उहो वीचारी, नालो हुनजो सरिता, कि अलाए छा मुंहिंजो नुक़सान थी वियो, छा पे थियूं चवनि, हिकु ॾींहं जो ज्ञान। पोइ वरी शक्लूं ॾिसंदियूं, पोइ जेके ॿिए आयूं हुयूं उहे एॾो एटीट्यूड सां ऐं मुस्कुराए करे निहारींदसि, जो उहा सरिता सोचींदी शायदि सच में मां ॾाढो वॾो अपराध कयो आहे, ही सभु मूंॾे निहारीनि थियूं, मां कल्ह कोन आयसि। त तव्हां छा था चाहियो, असां बि ईअं कयूं? वहम विझण शुरू त 52 कयो, ही त हाणे पैदा थियूं। उन्हनि जो त निंड ई हराम हूंदी आहे, उन्हनि जी त वॾो डपु आहे उन्हनि खे त। पर ही जेके हरकतूं कनि थियूं न, इहे सभु बाबा करे छॾे चुका। हाणे त शादियूं बि थियूं कराइनि, जलेबियूं, ॿियो छा हुन ॾींहुं ॿुधायो पिया, यज्ञ बि थियूं कराइनि, कनि। हिकु यज्ञ थियण वारो आहे, जलेबी यज्ञ थी कराए, सभु उहो ई कमु आहे। शादियूं बि कराइनि, नाला बि रखंदियूं आहिनि। छठी कराई अथनि या छठी बि कराईंदियूं, भाई बच्चा हुआ है तो चलो दादी से नाम रखवा कि ऐं दादी नाम रखेगी। थियो आहे ईअं? हिकिड़ीअ जा नाला ट्विन्स थिया हुआ, राधा ऐं मीरा नालो रखियो वियो, राधा मीरा। त 52 कम ई बि शादी कराई अथनि, जीअं महाराज कराईंदो आहे। त जेके माण्हू हिते रोज वञनि था, उहे को प्रेम जे करे कोन पिया था वञनि, उहे डप जे करे पिया था वञनि, वहम में पिया था वञनि, या लोभ जे करे पिया था वञनि। अहिड़ो लोभ जो घोटु ई माई खे चवंदो वञ न, छो नथी वञी, वञ वञ, धिकारींदसि। छो त घोट जे दिमाग़ में लोभ भरिजी वियो कि को ऊंचो सत्संग आहे, इहो ॾाढो वॾो महान आहे। इहे सभु ॻाल्हियूं छॾे करे तव्हां थोरो निष्पक्ष थी करे सोचो कि भॼणु किथे खपे। उते भॼणु खपे जिते राम हुजे या राम जी कथा हुजे, जंहिंमें कोई ग्रुप न हुजे, कोई माण्हूअ जी वॾाई न हुजे। त हिते असां अचूं,
राम कथा में ईअं जीअं जनकपुर जा वासी राम जे लाइ भॼण लॻा। चले सकल ग्रह काज बिसारी, बाल जुबान जरठ नर नारी। त हिकदम जो भीड़ वधी वई। हेॾा जनक राजा त व्यवस्था कई हुई, वर्ण व्यवस्था हुई कि केर किथे वेहंदो, ब्राह्मण किथे वेहंदा, क्षत्रिय किथे, वैश्य किथे, शूद्र किथे, स्त्रियूं किथे वेहंदियूं, पुरुष किथे। इहो को घटि वधि न आहे या का असमानता कान्हे, हर कंहिंजी हिकु योग्यता आहे। मोरारी बापू चवंदो आहे कि माण्हूअ खे पंहिंजो आसन ख़बर हुजणु खपे, माण्हूअ खे ख़ुदि पतो हुजणु खपे मूंखे किथे वेहणो आहे, इहो विवेक हुजणु खपे। हाणे कोई माण्हू अची करे मथे वेहणु चाहे त इहो विवेक न आहे, या मां बि चवांसि कि हा पोइ छा आहे, वे हेॾी जॻह पई आहे, पोइ छा आहे, ॻाल्हि साॻी आहे, त बि न वेहणु खपे, है न। छो त मन में इहो अचणु खपे, भाई मां को वक्ता थोरी आहियां, मां को ज्ञानी थोरी आहियां, मूंखे श्रोता ठहिण में आनंद आहे, मूंखे करिणो छा आहे, इहो विवेक हुजणु खपे। पर वरी मां पंथनि जी ॻाल्हि कंदमि। पंथ त बाबा जी पिया था ठाहिनि संगत खे, संत जी पिया था ठाहिनि, महात्मा पिया था ठाहिनि, पुरुषोत्तम महापुरुष। त ओॾी महिल थोरो अगरि कोई तव्हांखे कंहिं सत्संग में चयव न आओ महापुरुषो आओ, त पहिरीं हेॾा होॾा निहारजो, केरु महापुरुष? पोइ चयव न तू महापुरुष, चइजो क्षमा करना मैं कहाँ से महापुरुष। पोइ ॾींदव तर्क, सबके अंदर निरंकार बसता है, सबके अंदर वो ही है, एक ओंकार एक ही तो है। तब चक्कर में न अचिजो, तव्हांजे भले लाइ थो चवां। चइजो असांखे ख़बर आहे, न हुजेव त अॼु खां सोचिजो कि असांजी जॻह किथे आहे, असांखे किथे वेहणु खपे। हिते कॾहिं कॾहिं मथे बि वेही रहंदा आहिनि, योग्यता न हूंदे बि मथे चढ़ी वेही रहंदा आहिनि। योग्यता न आहे, मां त कोन मना कंदमि, पर पंहिंजो हू न आहे विवेक। जनकपुर में व्यवस्था हुई कि हर को पंहिंजे पंहिंजे नियत स्थान ते वेहंदो, ऐं उन माण्हूअ खे ईअं न लॻंदो हो कि मूंखे हिते छो विहारियो अथनि। हर को ख़ुशि हो, छो त राम नज़र अचे बसि असांजे लाइ काफ़ी आहे। ऐं उहो सभिनि खे पियो नज़र अचे, चाहे किथे बि कोई वेठो हुजे। उहो धनुष यज्ञ अॼुकल्ह थी वियो आहे सेल्फ एटीट्यूड, भाई मुझे यहाँ कैसे बिठाया, चल चल वहां बैठेंगे जहाँ सब बड़े बड़े लोग बैठते हैं, इहो थी वियो आहे। पर हाणे थियो छा, राम लक्ष्मण जो आया न त हिकदम भीड़ अची वई। त राजा जनक खे लॻो कि हीअ त अस्त व्यस्त थी वेंदो, छो त माण्हूअ खे जिते ईंदो उते वेही रहंदो। जेके माण्हू नियुक्त कया आहिनि ॿुधाइण जे लाइ, उन्हनि खे जल्दी मोकिलिया कि वञी करे व्यवस्था ॾिसनि ऐं पंहिंजे पंहिंजे स्थान ते ई वञी वेहनि। तुलसीदास इन ॻाल्हि जो बि जिक्र करे थो। ज्ञानियों जलेबियूं चवंदियूं इन बातों में से क्या ज्ञान हासिल होगा, पर तुलसीदास जो रामचरितमानस जो हिकु हिकु अखर महत्वपूर्ण आहे। हुन इन्हनि अखरनि में इन ॻाल्हि खे महत्व ॾिनो अथई, देखी जनक भीड़ भय भारी, सुच सेवक सभु लिए हंकारी। राजा जनक पंहिंजे उन्हनि सेवकनि खे सॾु कयो, जल्दी पाण उथी बीठो, जेके विश्वास पात्र हुआ। हाणे हिते विश्वास जी कहिड़ी ज़रूरत आहे? तुरंत सकल लोगन पे जाहो, आसन उचित देहो सभु काहू। जनक सभिनी खे पंहिंजे सेवकनि खे चयो कि जल्दी वञो, जंहिंजो जिते उचित आसन आहे वञी ॾियो उन्हनि खे। त जिन खे चयईं न, उन्हनि सेवकनि जो वर्णन थो अचे। उहे कहिड़ा सेवक? कहे मृदु बचन बिनीत, उहे मिठो ॻाल्हाइण वारा हुआ,
जेके व्यवस्थापक वॉलेंटियर हिकु त उहे मिठो ॻाल्हाईंदा हुआ ताकी कंहिंखे बुरो न लॻे, ऐं ॿियो उहे विश्वास पात्र हुआ। सुची देखी जनक भीर भय भारी सुची सेवक। सुची माना विश्वास पात्र है, सच्चा शुद्ध विश्वास पात्र है। इते इहा ॾाढी महत्वपूर्ण ॻाल्हि आहे कि कोई बि आयोजन हुजे न, आयोजन शादी हुजे घर में या कोई फंक्शन हुजे, त कुझु माण्हू अहिड़ा हूंदा अथव जेके व्यवस्था बिगाड़ण वारा हूंदा अथव। सावधान रहिजो। उहे छा कंदा आहिनि, उहे बिगाड़ण जो ई कमु कंदा आहिनि। त अहिड़े में ज़रूरत हूंदी आहे अहिड़नि सेवकनि जी या दोस्तनि जी या साहेड़ियुनि जी या कोई रिश्तेदार जी जेको विश्वास पात्र हुजे, जेको सचो हुजे ऐं जेको मिठो ॻाल्हाईंदड़ हुजे, उन खे व्यवस्था ॾियणु खपे। ऐं असां ॿिए कम ॾे ध्यानु ॾियूं त उहो ॿुॾणु न ॾींदो कम खे। इहो ॾाढो ज़रूरी आहे। मां ॾिठो आहे न भाई, ॾिसो तव्हां आम माण्हुनि जे घर में शादी हिकु ई दफ़ो थींदी आहे न, जणिया हिकु ई दफ़ो थींदा आहिनि, छठी हिकु ई दफ़ो, माना कोई वॾो आयोजन जंहिंमें कुझु विशेष हुजे ऐं माण्हू अचनि हिकु दफ़ो ई कंदा आहियो न। असां केॾा आयोजन हर साल कंदा आहियूं, हर साल। कारकत जा 15 ॾींहं, यज्ञन आहे त ॿियो छा आहे, सुबुह शाम सभिनीनि खे निमंत्रण। सावण जा इहे 15 ॾींहं ऐं वर्सियूं, शिवरात्रीअ जा 15 ॾींहं, अधिक महीनो सॼो महीनो आयोजन, अखंड पाठ लगातार ऐं भागवत कथा। त असां एॾा आयोजन कंदा आहियूं त असांजे लाइ इहा शिक्षा आहे कि सेवादारी अहिड़ा रखो जेके बिगाड़नि न, बल्कि पंहिंजो सम्झी करे ऐं व्यवस्था ठाहिनि। हिते उन्हनि जे लाइ शिक्षा कान्हे, हिते सेवकनि जे लाइ शिक्षा कान्हे, हिते महंत जे लाइ शिक्षा आहे। जेको व्यवस्थापक आहे न, राजा जनक अहिड़ो व्यवस्थापक हो जेको पाण उथी बीह रहियो। न त चयां मां राजा जी दादियूं जलेबियूं कोन चवंदियूं आहिनि, मैं दादी मैं क्यों उठूं, ये सब देखेंगी, पृथ्वी जो करना है खुद करेंगी। राजा जनक ब्रह्म ज्ञानी आहे, पर व्यवस्था जे लाइ उथी बीह रहियो ऐं उन्हनि सेवकनि खे सॾु कयईं जेके सुची हुआ, सच्चा, मन में कोई छल कपट न, हाईलाइट थियण जो शौक़ु न, मिठो ॻाल्हाइण वारा, विश्वास पात्र। उन्हनि खे सॾु करे चयईं तव्हां वञो जल्दी व्यवस्था ठाहियो, मूंखे तव्हां ते विश्वास आहे, कुझु चवण जी ज़रूरत कान्हे। हू आज्ञा पाए करे विया ऐं उन्हनि सभिनीनि खे यथा योग्य स्थान ॾिनो। इहो जिक्र तुलसीदास कयो आहे त माना कुझु महत्वपूर्ण प्रसंग आहे तॾहिं कयो अथई। कहे मृद बचन विनीत, विनीत वचन ॻाल्हाए करे उन्हनि सेवादारियुनि ऐं सभिनि खे विहारियो। तिन बेठारे नर नार, चइनि प्रकारनि जा माण्हू, उत्तम, मध्यम, नीच ऐं लघु, निज निज थल अनुहार, उन्हनि खे विहारियो वियो। हाणे ईअं सम्झी सघो था ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ऐं शूद्र, चइनि प्रकारनि जा माण्हू, उन्हनि खे उन्हनि जे स्थान ते विहारियो वियो। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।